वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे अपडेट कंदा हलूं त कराची टेस्ट जी पहिरीं इनिंग्स में क़ौमी टीम ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ 378 रन्सूं ठाहे आउट थी वई आहे। क़ौमी टीम खे ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ 158 रन्सुनि में बरतरी हासिल आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। कराची जे नेशनल स्टेडियम में जारी पहिरें टेस्ट मैच में पाकिस्तानी टीम ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ पहिरीं इनिंग्स में 378 रन्सूं ठाहे आउट थी वई आहे। क़ौमी टीम खे ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ 158 रन्सनि में बरतरी हासिल थी वई आहे। फवाद आलम 109, फ़हीम अशरफ 64 ऐं अज़हर अली 51 रन्सूं ठाहियूं। यासिर शाह 38 ऐं नोमान अली 24 रन्सूं ठाहियूं। अहम ख़बर आहे अवांखे अपडेट कंदा हलूं त कराची टेस्ट जी पहिरीं इनिंग्स में क़ौमी टीम ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ 378 रन्सूं ठाहे आउट थी वई आहे। यासिर शाह 38 ऐं नोमान अली 24 रन्सूं ठाहियूं आहिनि। मेज़बान टीम जी बैटिंग जारी आहे।